Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. हाणे मरीम नवाज़ जे पासपोर्ट की ज़रूरत नाहे। नैब मरीम नवाज़ के पासपोर्ट ॾियण बाबति दरख़्वास्तुनि ते लाहौर हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। मरीम नवाज़ पासपोर्ट हवालगी लाइ मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं। नैब लाहौर पंहिंजे जवाब में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मरीम नवाज़ जे मौक़िफ़ में बुनियादी हक़नि जी ॻाल्हि थियल आहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त फ़ौजदारी केस में कंहिंखे आइनी हक़ खां महरूम नथो रखी सघिजे। नैब खे हाणे मरीम नवाज़ जे पासपोर्ट जी ज़रूरत नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अडियाला जेल के हिरासती मरकज़ करार ॾेई छॾियो। अडियाला जेल में क़ैदियुनि ते मुबैना तशद्दुद ऐं गैर इंसानी रवैये जी जांच जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त क़ैदियुनि जी दरख़्वास्त में लॻायल इल्ज़ाम बादियो नज़र में बेबुनियाद नाहिनि। ॻुझी रिपोर्ट मूजिबि अडियाला जेल खे कानून तहत हलाइण बदिरां हिरासती कैंप बणायो वियो आहे। जेल में इंसानी हक़नि जी भञकड़ी थींदी आहे। अदालत इंसानी हक़नि जे कमीशन खे क़ैदियुनि सां गैर इंसानी रवैये वारे मामले जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत तरफ़ां कमीशन के जल्द रिपोर्ट पेश करण जो हुकुम। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो जी अॻूणी वीसी अनीला अताउर रहमान तरफ़ां वींदे वींदे ज़ाब्तनि जे ख़िलाफ़ भर्तियूं करण जो इंकशाफ। अॻूणी वीसी तरफ़ां 29 ऑफिसर्स जूं मुबैना गैर कानूनी भर्तियुनि जा ऑर्डर्स साम्हूं अची विया। इश्तिहार ऐं टेस्ट वठण बिना 29 मुलाज़िमनि खे फिक्स्ड पघार ते भर्ती करण जो ऑर्डर करण जो इंकशाफ। माली बहराननि जे वर चढ़ियल मेडिकल यूनिवर्सिटी में लखें रुपयनि जी पघारुनि ते भर्तियूं कयूं वयूं। वॾे वज़ीर जी मंज़ूरीअ बिना थियल भर्तियुनि ते यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खातो ख़ामोश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿोॾि सटियल इलाइक़नि जे जाइज़े लाइ अॼु ॿीहर सिंध पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म मेहर केन शाह जोही ऐं सेवण में ॿोॾि सबबि आयल तबाही जो फ़िज़ाई जाइज़ो वठंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿियनि तरफ़ां वज़ीर आज़म खे